केनाल समूरा तो नवाज़ तोसा तो पंजाब तोसा पानी ते दाड़ो सिंध जे शाइरनि कलमकारनि लेखारिन पारां सिंधु दरिया ते ठहंदड़ केनालनि ख़िलाफ़ आर्ट काउंसिल ऑफ हैदराबाद पारां जामशोरो अलमंज़र ते सिंधु दरिया अंदरि ॿेड़ियुनि ते चढ़ी मज़ामती मुशाइरो मुनक़द करे दरिया खे गुलनि ऐं गीतनि जी भेटा ॾिनी आहे। सिंध बरहदी सिंधी रंगा सिंधु वांदो रहंदो जुग जुग जीअंदो रहंदो जुग जुग जीअंदो रहंदो जुग जुग जीअंदो रहंदो जुग जुग जीअंदो रहंदो सिंध बरहदी सिंधी रंगा सिंध बरहदी सिंधी रंगा सिंधु वांदो रहंदो जुग जुग जीअंदो रहंदो जुग जुग जीअंदो रहंदो जुग जुग जीअंदो रहंदो जुग जुग जीअंदो रहंदो। जेतोणीकि शाइर लेखक धरतीअ जे बका लाइ कलम ज़रिए मज़ामत कंदा आहिनि, हिन मुशाइरे में इहा ॻाल्हि नज़र आई त शाइर हिकु आवाज़ आहिनि जेके पंहिंजे धरतीअ खे सम्झनि था त दरिया सिंध जी ज़िंदगी ऐं अज़ली सच आहे जंहिंखे को बि खसे नथो सघे। ही मुशाइरो अॼु ख़ासि तौर ते सिंधु दरिया ते इन ई सिलसिले में थिए पियो जेको चोलिस्तान में केनाल कढिया पिया वञनि ऐं सिंधु खे सुकाइण जी हिकिड़ी साज़िश पई थिए। उन सिलसिले में एहतिजाज जा मुख़्तलिफ़ ज़रिया आहिनि। के माण्हू जेको आहे रोडनि रस्तनि ते एहतिजाज पिया कनि। शाइर ऐं अदीब वरी अॼु हिते हिन मुशाइरे जी सूरत में जेको आहे पंहिंजूं सिंधु खे भेटाऊं बि ॾींदा ऐं उन सां गॾोगॾु मज़ाहिमती जेका शाइरी आहे उहा बि हिते पेश थींदी। उन सिलसिले में ही जेको आर्ट्स काउंसिल ऑफ हैदराबाद जे तरफ़ां मुशाइरो थियो आहे जंहिंमें ख़ासि तौर ते जामशोरे कोटड़ी ऐं हैदराबाद जा जेके शाइर आहिनि उहे अॼु हिते पंहिंजी शाइरी पेश कंदा ऐं सिंधु दरिया जे हवाले सां हिकिड़ो पंहिंजो मज़ाहिमती जेको आवाज़ु आहे उहो रिकॉर्ड कराईंदा। उन सिलसिले में ही मुशाइरो थिए पियो। अलमंज़र वटि आर्ट काउंसिल ऑफ हैदराबाद पारां ही मुशाइरो सिंधु वहंदो रहंदो जे उनवान हेठि थियो, जंहिंजी मेज़बानी सिंध जे नाले वारे लेखक शाइर डॉक्टर इसाक समेजे कई। अॼु मुशाइरो आर्ट्स काउंसिल ऑफ हैदराबाद जे पारां मुनक़िद कयो वियो आहे ऐं उनजे पुठियां जेको असुल मुहरिक आहे उहो इहो आहे त सिंध में जेका दरिया खे बचाइण जी तहरीक हली रही आहे। सिंध जा सियासी कारकुन, सिंध जा मज़हबी कारकुन, सिंध जा जेके वकील ऐं ॿियनि तबक़नि जा ऐं शोबनि जा माण्हू जहिड़ी रीति अमली मैदान में हिन दरिया ते ठहंदड़ केनालनि ख़िलाफ़ पंहिंजो विड़ी रहिया आहिनि त सिंध जे शाइरनि जे पारां असां इहो पैगाम ॾियण ते चाहियो त असां उन तहरीक जो हिसो आहियूं। इहा तहरीक असांजी आहे ऐं सिंध जे वसीलनि जे बचाव लाइ थींदड़ हर का जेका अॻुभराई आहे सिंध जा शाइर ऐं राइटर उनजो पार्ट आहिनि, उनजो हिसो आहिनि। छाकाणि त दरिया जेतिरो कंहिं बि सियासी कारकुन जो आहे मां सम्झां थो उनखां वधीक उनजो दर्द कंहिं शाइर जे दिलि में थी सघे थो। छाकाणि त शाइर खे जीअं वणनि गुलनि ॿूटनि पहाड़नि आबशारनि सां प्यारु हूंदो आहे त इहे सभु शयूं पाणी खां सवाइ ऐं दरिया खां सवाइ बेमाना आहिनि। तंहिं करे असां पंहिंजे दरिया जे तहफ़ुज़ लाइ सिंध जे शाइरनि जे आवाज़ खे गॾु कयो। मुशाइरे में ॾात धणीनि पंहिंजे ॾात ज़रिए सिंधुअ खे भेटा ॾींदे पंहिंजे दरिया जे बका लाइ लिखणियुनि ज़रिए हिन जिदोजहद में ॼण त रूह फूके रहिया आहिनि। सॼी सिंध सरापा एहतिजाज आहे। असां लाइ दरिया जियापे जो असांजो साहु आहे, वेसाहु आहे ऐं अॼु असां हिते अलमंज़र ते सिंधु वहंदो रहंदो मुशाइरे में गॾिजिया आहियूं। मज़ामती मुशाइरो आहे। असीं लेखक आहियूं, कलमकार शाइर आहियूं ऐं असांजो मोर्चो कलम आहे ऐं असांजो मोर्चो शाइरी आहे। सो हर को पंहिंजे पंहिंजे हिसे में सॼी सिंध पंहिंजे जीजल सिंध जा सभई नंढा वॾा सरापा एहतिजाज आहिनि ऐं पंहिंजे दरिया लाइ, पंहिंजे साहु लाइ। ही मूं हिकिड़ो नज़्म लिखियो हो जेको अहमद मुग़ल हिन खे ॻायो आहे ऐं उहो हले थो मुख़्तलिफ़ जलसनि में। सिंध दरिया ते सिंध जे साह ते धाड़ो आ धाड़ो आ, तुंहिंजे आईन में तुंहिंजे मंशूर में तुंहिंजे दस्तूर में सिंध राणीअ सां मुंहिंजे पाणीअ सां ही वॾो वेर आ, ही वॾो वेर आ। धाड़ो आ सिंध दरिया ते सिंध जे साह ते, मुंहिंजे खेतनि मथां नंढ ॿेटनि मथां भिट भेतनि मथां सुख सेजनि मथां ॾींहं ॾिठे जो ॾिसो ही त राता हुआ। धाड़ो आ सिंध दरिया ते सिंध जे साह ते। मुशाइरे में ॾात धणियुनि जो चवणो त ताक़तवर धुरियूं सिंध जी सरज़मीन खां केनाल जे नाले में
दरिया ऐं सरसब्ज़ी ऐं शादाबी खसणु चाहिनि थियूं, हू सिंध खे बंजर ऐं भड़भांग करण जो मनसूबो खणी आया आहिनि, जिन खे सिंध जा तख़लीकार मुकमल तौर रद्द कनि था। ही मुशाइरो सिंध जे तख़लीकार जे कैनालनि जे मामले ते वॉन्ट ऑफ डिसेंट आहे। मांझी मारे मुर्के छो थो, मांझी मारे मुर्के छो थो, लूण पटनि ते बुरके छो थो। सिंध असांजो हक़ आहे ग़ालिब, सिंधू असांजो हक़ आहे ग़ालिब, हक़ घुरण ते कुरके छो थो। अॼु असां सभु हिते जेके बि आहियूं, हिते में अदीब आहिनि, शाइर आहिनि, असां सभु आहियूं, औरतूं आहियूं, असां सभु हिन महिल बीठा आहियूं सिंधू दरिया जे कैनालनि जे ख़िलाफ़, जेके पंजाब चोलिस्तान खे आबाद करण लाइ कैनाल पियो ठाहे, उनजे ख़िलाफ़ असां सभु हिते जमा थिया आहियूं। ॾिसो था त जंहिं ॾींहुं खां ऐलान थियो आहे सॼो सिंध जो शऊर जमा थो थिए, रोज़ मुज़ाहिरा था थियनि। अॼु वकीलनि जो धरणो बबरलो हिते लॻो पियो आहे, आम माण्हू उन्हनि सां गॾु आहिनि, जेके माण्हू हिते आहिनि शाइर अदीब आर्ट्स काउंसिल वारा, उहे सभु हिते दरिया ते वेठा इहो मुशाइरो था कनि, उनजे ख़िलाफ़ था नाराज़। सो इहो सॼो सिंध जो शऊर साबित करे थो त जेसि ताईं असांजे सिसीअ में साह आहे तेसि ताईं कैनाल कोन ठहण ॾींदासीं, चाहे कुझु बि थी वञे। मरण घरवी त आहे, हिकु हिकु माण्हू जीअरो आहे, जेसि ताईं सिंधी इहे कैनाल कोन ठहंदा। इंशाअल्लाह ताला पंजाब खे ॿुधाईंदासीं त तोसां असांजो हिते जहिड़ो आहे, बाक़ाइदा असांजो सिंधूअ जे लाइ तोसां जहिड़ो आहे, ऐं इहो जहिड़ो जंग ओसि ताईं जारी रहंदी जेसि ताईं कैनाल समूरा नामंज़ूर न थींदा ऐं उनखे ख़तमु न कयो वेंदो। मुशाइरे में सिंध जे नामवर लेखकनि, शाइरनि ऐं फ़नी दुनिया सां तालुक़ु रखंदड़ माण्हुनि शिरकत कई ऐं आख़िर में फ़नकारनि खादम सखीराणी, सिकंदर बुर्दी, राहत बुर्दी ऐं ॿियनि गीत ॻाए दरिया जे हमेशह वहंदे रहण जी दुआ पिणु घुरी। कैमरा टीम सां गॾु धणी बख़्श बारी जो सिंध अफेयर डिजिटल जामशोरो।